अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अवांजो पंहिंजो फ़क़ीर इलाही बख़्श सावंत। मां तव्हांजी मुलाक़ात कंहिं न कंहिं किरदार सां कराईंदो आहियां। अॼु घोटकीअ में हिकु मज़दूर सां मुलाक़ात कयूं था। उन खां पुछूं था त हीउ लॉकडाउन ऐं कोरोना वायरस जे मूज़ी मर्ज़ खां पोइ मज़दूरनि सां कहिड़ी हालत आहे। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। अदा रोई छो थो भाउ? हा रोआ न त ॿियो छा कयां। ॿ ॾींहं थी विया नी घर वेठो हुयुसि। हीअ जेका लॉकडाउन छिट हड़ताल थी आहे इन जे करे घर वेही रहियासीं। 2 ॾींहं घर वेठो रहियुसि। ॿुधुसि त को न को वज़ीर बशीर को न को कुझु न कुझु ऐलान थिया आहिनि जिते किथे पुॼाए वेंदा कुझु न कुझु, पर भाउ कुझु बि न आयो। नंढड़ा नंढड़ा मासूम बच्चा बुख ते तो लगा अब्बा मानी उन करे न वेही सघियो। नंढड़े बचड़े जो दुख बर्दाश्त न करे सघियो। अब्बा हलियो आयो शहर सोचियोसीं त बेलचे तगारी जे किराए ते मिलंदा आहिनि, दुकान बि बंदि हूंदो। इन करे अब्बा पंहिंजो बेलचो ऐं तगारी बि गॾु खणी आयुसि त को न को मज़दूरी लाइ वठी वेंदो। अची उते वेठासीं अब्बा, उते अची वेठासीं त अची रेंजर ते पुलिस बि सोटा आया। अब्बा हिते छो आया हो, छो वेठा हो? मां चयो ग़रीब मज़दूर माण्हू ॿियो काॾे वञो अब्बा, बुख था मरनि अहिड़ा बच्चा मासूम, उन्हनि खे ॾिसी बर्दाश्त न करे सघियासीं। अबा इहो हुकूमत जो ऐलान हले थो पियो। हुकूमत चवे थी त असां जेको आहे मज़दूर तबिके खे घर वेठे खुराक पहुचाईंदासीं। पोइ तव्हां वटि को माण्हू नुमाइंदो लड़ी न आयो? न अब्बा न, हिन महिल ते को बि न आयो। वेठा हुआसीं ऐलान ॿुधासीं पए त फिलानो पर कंहिं न अॼु ताईं रुपयो ॾिनो, न कोई राशन वठी ॾिनो। बाक़ी हा बा इहो आहे जेके सरंदी वारा अमीर वज़ीर आहिनि न बा, उन 10 रुपए साबुण जूं टिकियूं वठी उन असांजे हथ ते रखी 10 11 12 सेल्फियूं फोटू पिया कढनि बा, त ॾेखारींदो हीउ साबुण वठो खाओ अबा पेट। अबा हाणे ग़रीब माण्हू साबुण त कोन खाईंदो, खाइण पीअण लाइ को राशन वग़ैरह न ॾिनो वियो? न बा न, कुझु बि न। तव्हांखे त ख़बर आहे ये सिंध जा वज़ीर अमीर मशीर जेके बि आहिनि इहे फार्म भरे खाली सयूं करे त हिनखे ॾिनोसीं हेतिरो, हिनखे ॾिनो, सॼो माल पाण था खाई वञनि। बहाला करे हिन को भलो मरी वञो। अबा इहो ॿुधो अथसीं त पंहिंजो फेसबुक में इंटरनेट ते हले थो पियो त तुर्की में जेको आहे इमदाद खुराक जो सामान रोडनि ते रखे विया आहिनि ऐं माण्हू उतो पाण जंहिंखे ज़रूरत आहे ख़ुदि खणी था वञनि। हिते पंहिंजी सिंध में अहिड़ो सिस्टम कोन थियो आहे। अब्बा अलाह करे अहिड़े मुल्क में पैदा थियो आहे, तुर्की जहिड़े वॾे मुल्क में, अमेरिका जहिड़े मुल्क में पैदा थियो आहे। हिन मुल्क भलो हुननि हुजे हुते बुख मरी आहे। हिते चोर जा पुट बाबा वॾेरा वज़ीर अमीर जेके हुकूमत वारा आहिनि सभु चोर पंहिंजे पेट भरण लाइ, पंहिंजे हुन लाइ असां अवाम खे सभिनि खे बेवकूफ़ था करनि। असांखे ॾिनो कुझु बि कोन न ॾींदा बि सही। अब्बा तव्हांजे चवण जो मक़सदु आहे त माना हे सिर्फ़ु फार्म भरे मथे मोकिले हिन माण्हुनि खे ॾियूं था, खाई उहे पाण था वञनि। हा बाबा इहो ई असूल आहे असांजे, ख़ासि करे सिंध जा असांजा वॾेरा वज़ीर चोर सभु जा सभु ठग हिकु नंबर जा। अब्बा पाण खाई था वञनि, जेको बि ज़कात उशर खाते में जेको सभु चोर बाबा वठी था वञनि, ग़रीब जे नाले खाई पाण था वञनि। अब्बा असांजो कोन्हे हाल, हिन को भलो अलाह असांखे मौत ॾे ग़रीबनि खे पाकिस्तान। तौबा कर बाबा, तौबा कर, मौत न घुरिबो आहे, अलाह कंदो त असांजी सिंध में बि को अहिड़ो ईंदो जेको पंहिंजे ग़रीब ऐं मज़दूरनि जी सार लांदो। इहा दुआ घुरो त जेके पंहिंजे सिंध सां हाञा आहिनि शाल पोइ जीअं पंहिंजो चवणी आहे त जिते फिरौन हूंदो आहे उते मूसा बि अलाह ताला ज़रूरु मोकिलींदो आहे। अलाह ताला मां नाउमेद न थियो। मुंहिंजी वस वारनि खे, सरहदी वारनि खे, गवर्नमेंट खे इहा अपील आहे त ख़ुदा
हिन मज़दूर तबिके जी का सारल हो मज़दूरनि जा बच्चा चौथो पंजो ॾींहुं आहे त बुखायल वेठा आहिनि मज़दूर वीचारा रड़नि था पर हिननि जी को सार लहण वारो कोन्हे साबुण ग़रीबनि जा ॿार कोन खाईंदा ख़ुदारा हिननि जे लाइ को राशन जो को खाइण पीअण जो बंदोबस्तु कयो वञे ख़ुदा हाफ़िज़ वरी